नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त गमबट में खबर ॾींदा हलूं त गमबट ڀرسان अॻड़ा सोभेदीरो लिंक रोड जो कम न थियण खिलाफ ॻोठाणन जो ठेकेदार MPA ऐं MNA खिलाफ एहतजाज। मुज़ाहिरन 2 कलाकनि ताईं रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबब सोभेदीरो लाड़काणो गमबट अॻड़ा ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जो कतारूं लॻी वयूं। उन मौके ते एहतजाज कंदे हामिद खोड़ो, अमानला खोड़ो, गुलाम शबीर खोड़ो, वाजिद मंगी, अज़ीज चन्नू, बख्शली, अली गुल नारेज ऐं ॿियनि जो चवणु हुयो त गुज़िरियल 5 सालनि खां रोड जो कम नाहे थी सघियो। ठेकेदार पासर हुअण करे रोड जो कम अध में छॾे फरार थी वियो है। रोड मुकमिल तौर खंडर बणियल है। रोड खराब हुअण करे हादसा रोज जो मामूल बणियल आहिनि। केतिरे नौजवान खराब रोड सबब पंहिंजूं जानियूं ज़ाया करे चुका आहिनि। MPA ऐं MNA खे बि रोड जी बहितर कम लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर कोई बि कम नाहे थी सघियो। ॻोठाणन मुतालबो कयो त जल्द अॻड़ा खां सोभेदीरो वेंदड़ रोड जो मरम्मती कम ॿीहर कराए ज़िंदगियूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।